दादू मां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सदाचरण दादू में म्यूनिसिपल इंतजामिया पारां पुराणी सब्जी मंडी जे मैदान खे सब्जी ऐं फ्रूट मार्केट लाइ मुख़्तस करे शहर में गैर कानूनी रिढ़नि लाइ पार्किंग ख़िलाफ़ कार्रवाई जो ऐलान चीफ म्यूनिसिपल ऑफिसर दादू मुख्तियार अहमद राहपुट ऐं म्यूनिसिपल जे फोकल पर्सन काउंसिलर लियाकत सुमरो चयो आहे त म्यूनिसिपल कमेटी दादू पारां पुराणी सब्जी मंडी जे मैदान खे बाक़ाइदा तौर सब्जी ऐं फ्रूट मार्केट लाइ मुख़्तस कयो वियो आहे हिन सिलसिले में कचापड़ी वारनि समेत सभिनी गाॾियुनि ऐं रिढ़नि वारनि खे हिदायत कई वई आहे त हू मुक़रर कयल हंध ते पंहिंजो कारोबार मुंतकिल कनि हुजे त मोंदर नाके खां शाहजहान पार्क स्टेशन रोड समेत सॼे शहर में हलंदड़ समूरा सब्जी ऐं फ्रूट जा रेढ़ा ऐं गाॾा 7 ॾींहनि अंदरि पुराणी सब्जी मंडी जे मैदान में मुंतकिल कया वञनि मुक़रर मुदे खां पोइ शहर जे कंहिं बि इलाइक़े में गैर कानूनी तौर रेढ़ा या गाॾा लॻाइण जी इजाज़त न हूंदी नोटिस वरितो वियो आहे हिन इलाइक़े में कंहिं बि क़िस्म जी पार्किंग जी इजाज़त न हूंदी ऐं ख़िलाफ़ वर्ज़ी जी सूरत में कानून मूजिबि सख़्त कार्रवाई कई वेंदी चीफ म्यूनिसिपल ऑफिसर वाज़े कयो आहे त म्यूनिसिपल इंतजामिया जे हुकुमनि जी भञकड़ी कंदड़नि ख़िलाफ़ बिना के रिआयत जे कानूनी क़दम खयां वेंदा जीअं त हिन इक़दाम जो मक़सदु शहर में ट्रैफ़िक जी रवानी बहितर बनाइण सफ़ाई ऐं अवामी सहूलियतुनि खे यक़ीनी बनाइण आहे